अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिटवर बावाला। नेकी कंदड़नि खे अहिड़ी तरह बदिलो। पार्ट नंबर 5। असां तोखे संदनि सची ख़बर बयान करे ॿुधायूं था। बेशक कुझु जवान हुआ जिन पंहिंजे रब ते ईमान आंदो ऐं असीं खेनि ईमान हिदायत में वधायोसीं ऐं संदनि दिलनि खे ईमान में मज़बूत कयोसीं। जॾहिं उहे उथिया पोइ चयाऊं त असांजा रब आसमाननि ऐं ज़मीनुनि जो रब आहे। पोइ चयाऊं त असांजा रब आसमाननि ज़मीनुनि जो रब आहे। उन खां सवाइ कंहिंखे महबूद न सॾियोसीं त बेशक उन वक़्तु अलाह जे बारे में अंडगी ॻाल्हि खां सवाइ कुझु बातिल महबूद ठाहिराया आहिनि। उन्हनि जी बंदगीअ जे हक़ में रोशन दलील छो नथा आणीनि। पोइ उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जेको अलाह ते कूड़ो बोतान हणे। ऐं संदनि सरदार चयो त जॾहिं तव्हां उन्हनि ऐं संदनि महबूदनि खे छॾे चुका आहियो जिन खे अलाह खां सवाइ पुकारीनि था त पोइ ॼातल सुञातल ग़ार में पनाह वठो। तव्हांजो रब तव्हां ते पंहिंजी रहमत पखेड़ींदो ऐं तव्हांजे कम में आसानी पैदा कंदो। ऐं जॾहिं उते हुजे हा त सिज खे उभरण वक़्तु संदनि ग़ार खां साॼे पासे ऐं लहण खां खाॿे पासे लड़ंदे ॾिसी हा त जीअं उस खां महफ़ूज़ रहनि ऐं उहे ग़ार जे विकिरे मैदान में हुआ। इहा सिज जे अहिड़े नमूने अचु वञु अलाह जे निशाननि मां आहे। जंहिंखे हिदायत ॾिए थो सो ई हिदायत वारो आहे। जंहिंखे अलाह गुमराह करे थो त अलाह हरगिज़ सिधी वाट ॾेखारींदड़ को दोस्त न लहंदे। ऐं संदनि अखियूं खुलियल ॾिसी हा त खेनि जाॻियल भाई हा ऐं उहे निज में हुआ ऐं असां उन्हनि जा पासा साॼे ऐं खाॿे तरफ़ वराए रहिया हुआसीं जीअं संदनि इहा जाइ ख़राब न थिए। ऐं संदनि कुतो चांउ ठिटे पंहिंजूं अॻियूं टंगूं डिघेरे पियो हो। जेकॾहिं उन्हनि ॾांहुं झाती पाए ॾिसी हा त यकीनन ख़ौफ़ ऐं दहशत विचां उन्हनि खे पुठी ॾेई भॼी हा ऐं टोटे संदनि रोब छाइजी वञे हा। ऐं अहिड़ी तरह उन्हनि खे उठारियोसीं जीअं हिक ॿिए खां निंड जी हालत में रहियल निंड जे बारे में पुछा कनि। उन्हनि मां हिकु चवंदड़ चयो त केतिरी मुदत निंड जी हालत में रहिया आहियो। उन्हनि चयो त हिकु अधु ॾींहुं रहिया आहियूं। चवण लॻा त तव्हांजो रब वधीक ॼाणे थो त केतिरी मुदत रहिया आहियो। पोइ पाण मां कंहिं हिक खे पंहिंजो चांदीअ जो ई सिको ॾेई शहर अफ़सोस फ़ानी लटतूस ॾांहुं मोकिलियो। पोइ खेनि घुरिजे त ॾिसी वाइसी वधि में वधि सुठो हलाल खाधो तव्हां वटि आणे ऐं